अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां से मेंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। खबर शामिल करूं तो दादू खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पावर मुताबिक दादू बार जे वकीलन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी खाका शाया करण खिलाफ फ्रांस जे हुकूमत खिलाफ सख्त नारेबाज़ी ऐं पुरज़ोर एहतजाज कयो। वकिला अॻवान हथनि में प्ले कार्ड खणी सिविल कोर्ट दादू जे एहतियाती में पंहिंजो परअमन एहतजाज रिकॉर्ड करायो। वकीलनि जो चवणु हो त असां मुसलमाननि खे घुर्जे त हज़ूर जिन जी शान में गुस्ताखी कंदड़ मुल्क फ्रांस जे हर प्रोडक्ट जो बाइकाट कयो वञे ऐं हुकूमत पाकिस्तान खे खपे त फ्रांस सां सफ़ारती तालुकात ख़त्म करे। वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकाट करे फ्रांस जे सदर खिलाफ नारेबाज़ी पिणु कई।